असांजे समाज जा ॾाढा महान दरवेश संत थिया आहिनि जेके हाणे प्रभुअ जे चरणनि में विया। परम पूजनीय साईं चांडूराम साहिब जन लखनऊ वारा संत, उन्हनि वटि हिकु बार मेलो पियो हले, वर्सी महोत्सव। त ॾाढा परियों परियों खां संत आयल हुया, सिंध मां बि संत आयल हुया ऐं भारत देश जा बि कई वॾा वॾा महात्मा उते उन वर्सी महोत्सव में वेठा हुया। त उन्हनि वटि मेला हलंदा आहिनि रात भर। चओ हरे राम। शुरू थियनि राति जो 8-9 बजे, त सुबुह जो 5 वॻे बि पलो पवंदो आहे, 6 बजे ईअं मेला हलंदा आहिनि। सभु संत महात्मा वेठा हुया। साईं चांडूराम साहिब जन सभिनीनि खां वॾी उमिरि वारा, बाक़ी जेके बि महात्मा जन वेठा हुया सभु उमिरि में उन्हनि खां नंढा। त हिकिड़ा संत उन्हनि जे बगल में जेके ओॾी महिल वेठा हुया उन समय, त संतनि खे वॉशरूम बाथरूम वञिणो हुयो साईं चांडूराम साहिब जन खे। त उन्हनि खां नंढी उमिरि जा हुया जेके बगल में संत वेठा हुया, उन्हनि हथ जोड़े करे पुछियो, बाबा आज्ञा आहे त मां 5 मिंट थी अचां। उमिरि में जबकि पाण वॾा, मेलो बि उन्हनि वटि ई थो हले। उन्हनि संतनि खां पुछियो, साईं आज्ञा आहे मां 5 मिंट बसि वॉशरूम थी अचां। त संतनि मुख मां चयो, हा साईं तव्हां बिल्कुलु थी अचो, बाथरूम थी अचो, असां हिते ई वेठा आहियूं। साईं चांडूराम साहिब जन उथिया, थोरो ई परे उन्हनि जो कमरो हुयो, ओॾे विया, वॉशरूम विया। 5 मिंट जेके उन्हनि खे समय लॻो, ॿाहिरि निकिता त उन्हनि जा सेवादारी बीठा हुया। ॾाढो प्रेम कंदा आहिनि उहे संतनि सां। प्रेम वाकई ॾिसणो आहे त उन्हनि जो असां प्रेम ॾिसूं कि कीअं सतगुरनि सां प्रेम थींदो आहे। सेवादारी बीठा हुया। ॿाहिरि हिकिड़ो सेवादारी आयो, चांहि जो कोप खणी आयो कि बाबा एॾी देरि तव्हां वेठा आहियो, अञा काफ़ी देरि तव्हांखे वेहणो आहे, त 5 मिंट बसि चांहि पी वठो। पोइ वरी हली करे मंच ते वियो। मर्यादा पुरुषोत्तम उन्हनि खे चयो वेंदो आहे। छाजे लाइ चयो वेंदो आहे? तव्हां हाणे ध्यान सां ॿुधिजो। सेवादारी आयो, चई बाबा सुबुह ताणी तव्हांखे वेहणो आहे ऐं कुझु खाधो पीतो कोन, तो 2 मिंट केवल लॻंदा, चांहि पी वठो। साईं चांडूराम साहिब जन चयो, न प्यारा, मां मोकल केवल बाथरूम जे लाइ वरिती आहे संतनि खां। मां मोकल केवल 5 मिंट बाथरूम जे लाइ वरिती आहे। जे अगरि हिते भी मां हिते चांहि पीती त इहा चोरी थींदी। चओ हरे राम। केवल ओतिरो ई मां वचन वठी आयो आहियां कि साईं मां 5 मिंटे में बाथरूम थी अचां। ऐं संतनि चांहि न पीती, हली आया, तुरंत मंच ते अची वेठा। चओ हरे राम। इन्हनि खे चवंदा आहिनि भाई निवड़त, इनखे चइबो आहे मर्यादा। हो पाण दरवेश आहिनि, पर पोइ बि ॾिसो संतनि जी आज्ञा ऐं संतनि जे वचननि जो केॾो मान आहे। त अहिड़नि संतनि जो जीवन सफल आहे। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। ऐं असांखे कोई आज्ञा थिए त हा असांजो अहिड़ो भाव जाॻंदो? हा, अरे 5 मिंट ई त लॻंदा भाई, हल चांहि पी करे था हलो, नाश्तो करे था हलो, सॼी राति वेहणो आहे, सभु कम कार निपटाए पोइ था हलो। चओ हरे राम। हा, असां वटि त 3 कलाक ई सत्संग कीर्तन केॾी महिल वर्सी में थींदो आहे। कंहिंखां पुछो भैया देरि छो कई? चई बसि सभु कम कार घर जा निपटाए आयासीं न, कि अॻो पोइ वञी करे वेहणो आहे। चओ हरे राम। पर मर्यादा सिखूं भाई। चओ जय